नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सॼी सिंध में मेडिकल ऐं डेंटल कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटियुनि में दाख़िला लाइ अॼु हिकु भेरो ॿीहर टेस्ट वरिती पई वञे। उम्मीदवारनि जे इम्तिहानी मर्कज़नि में दाख़िल थियण जो वक़्तु सुबुह 7 खां 9 वॻे ताईं हो। इम्तिहान जो वक़्तु सुबुह 10:30 वॻे खां मंझंदि 2 वॻे ताईं आहे। MBBS जे 3600 ऐं BDS जे 1100 90 सीटुनि लाइ थींदड़ MD कैट टेस्ट में 41,000 खां वधीक उम्मीदवार वेठल आहिनि। टेस्ट में कराची में 15,000, जामशोर में 13,000, नवाबशाह में 4,000 ऐं लाड़काने में 9,000 उम्मीदवार टेस्ट में वेठल आहिनि। मेडिकल टेस्ट जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर अवां सां शेयर पिया कयूं त सॼी सिंध में मेडिकल ऐं डेंटल कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटियुनि में दाख़िला लाइ अॼु हिकु भेरो ॿीहर टेस्ट वरिती पई वञे। उम्मीदवारनि जे इम्तिहानी मर्कज़नि में दाख़िल थियण जो वक़्तु सुबुह 7 वॻे खां 9 वॻे ताईं जो इम्तिहान जो वक़्तु सुबुह 10:30 वॻे खां मंझंदि 2 वॻे ताईं आहे। MBBS जे 3600 ऐं BDS जे 1100 खां 90 सीटुनि लाइ थींदड़ MDK टेस्ट में 41,000 खां वधीक उम्मीदवार वेठल आहिनि। टेस्ट में कराची में 15,000, जामशोर में 13,000, नवाबशाह में 4,000 ऐं लाड़काने में 9,000 उम्मीदवार टेस्ट में वेठल आहिनि। मेडिकल टेस्ट जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि।